बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मौलूदी भाइरो, अस्सलाम वालेकुम। जीअं त काफ़ी सारा मौलूदी मूंखे कॉलूं कंदा आहिनि त टाइम कढ कुझु असां वटि अचु। मुंहिंजा भाइयो ऐं माज़रत सां चवंदुसि त निकिरी नथो सघां, छो जो तबियत बहितर न आहे। तबियत अकेले सिर छॾणु नथी चाहे, हुनजे करे कोन अची सघां थो। उन लाइ अगरि जेकॾहिं तव्हांखे कंहिं काफ़ी कलाम मौलूद वग़ैरह जी मदद शरीफ़ जी ज़रूरत आहे त तव्हां बहितर रहंदो त लाल खान जो चैनल तव्हां घुराए वठो। उहो ईअं सम्झो त लाल खान जो न बल्कि मुंहिंजो चैनल आहे। उन वटि मुंहिंजूं पुराणियूं हिन वक़्त जूं झूंगारूं मौजूदु आहिनि, मौलूद काफ़ी सारा आहिनि। ऐं अगरि जेकॾहिं को न हूंदो त हू इंशाल्लाह मूंखां एटी दम ते घुराए वठंदो ऐं अव्हांखे उहो अव्हां ताईं मिली वेंदो इंशाल्लाह। इन चैनल खे तव्हां यूज़ कंदा त इंशाल्लाह हर शइ तव्हांखे हितां मिली वेंदी। उन लाइ आउं वरी बि मुआज़रत कंदुसि जो निकिरण जहिड़ो कोन आहियां। तव्हांखे ख़बर आहे त घणनि खे ख़बर पए त मुंहिंजे टंग में जेको फ्रैक्चर आहे उनजे करे ऐं हली नथो सघां। दावतुनि ते वञा थो पर उहो बि पंहिंजे हमराहनि सां गॾु गाॾीअ खां सवाइ नथो वञी सघां। हमराह आहिनि जेके उन्हनि जे सहारे सां, हूअं ऐं अकेले सिर केॾांहुं कोन थो वञी सघां। उन लाइ आउं मुआज़रत खां आहियां। तव्हांखे जेका बि शइ खपे तव्हां लाल खान जे चैनल तां घुराए वठंदा, इंशाल्लाह तव्हांखे मिलंदी। हुन मां इंशाल्लाह तव्हांखे फ़ाइदो थींदो। रिदवान जो तलबगार फ़कीर मोहम्मद बख्श मौलूदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा सिफ़ती साथियो, अस्सलाम वालेकुम। मौलूद सां मोहबत रखण वारा अलाह जल शानहू कंदो त तव्हां ख़ुशि हूंदव। अदा ही पहिरीं वॉइस उस्ताद मोहम्मद बख्श जो तव्हां ॿुधो ऐं इन सां गॾोगॾु आउं बि वॉइस कयां पियो त सॼण साईं उस्ताद जो चवणु आहे त कुझु मौलूद शरीफ़ सां मोहबत रखंदड़ इन्हनि चयो आहे त असांखे सिख्या वारा मौलूद ऐं अकेलनि जी जुंगारूं खपनि ऐं असां ॾे अचे, असांखे ॾे। त छा आहे जो ही चैनल ई उन जो आहे सम्झो। अदा मोहम्मद बख्श जी मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि आहे त हाणे इन जूं जुंगारूं तक़रीबन त मूं ॾे पयूं आहे कुझु, ऐं जेके तव्हांखे तव्हांजी फरमाइश हूंदी तव्हां ॿुधाईंदव, असांखे चवंदव त उहो जुंगार करे तव्हां ॾे असीं लिखत में मोकिले छॾींदासीं इंशाल्लाह। लिखतूं मूं ॾे पयूं आहिनि। ऐं ॿी सूरत में त हाणे जेको आहे सो वारो अचे पियो मदान जो मुंहिंजे चैनल ते, ऐं मदाऊं तक़रीबन दोस्तनि जूं फरमाइशूं आहिनि वारड़ी मदान जूं लिखत में, ऐं हिन मदान जूं बि जेको आहे सो लसी मदान जी बि लिखत जी फरमाइशूं आहिनि। हाणे आऊं इंशाल्लाह जेको आहे सो मौलूदनि सां गॾु मदाऊं बि मोकिलींदुसि। हाणे वारो मदान जो आहे, मौलूदनि ते कुझु थोरो इंतज़ारु कजो, कुझु घटि मोकिलींदुसि। बाक़ी मदाऊं चओ मदान जी लिखत ॾुखी आहे ऐं उनजे पड़त ते लिखणी पवंदी, लिखत करणी पवंदी असांखे। ऐं हिननि जेको मौलूद पंहिंजो मदाऊं पढ़ियूं आहिनि उहो इन जी पड़त ते असांखे लिखत करणी पवंदी। हू ओरिजिनल मदान जा किताब जेके मूं ॾे आहे इन में मदाऊं तमामु वॾियूं आहिनि। हिननि छा थी कई आहे, मिसराऊं घटि कयूं आहिनि, मिसराऊं घटि करे पढ़ियूं आहिनि ऐं लिखत जे हिसाब सां तमामु वॾियूं मदाऊं आहिनि, तमामु वॾियूं आहिनि। पोइ अहिड़े नमूने सां वरी उनखे ॿुधी करे असां लिखत कंदा वेंदासीं। कुझु मदान जी मूं लिखत करे छॾी आहे ऐं इंशाल्लाह तव्हां प्यारनि जे लाइ, तव्हां दोस्तनि जा जेके नबी करीम जी सिफ़त सां मोहबत था रखो, उन्हनि सां असांजी बि मोहबत आहे ऐं तव्हांजे लाइ इंशाल्लाह मोकिले छॾींदासीं। तव्हांजो भाउ लाल खान हिंगोर जो, हैदराबाद, सिंध।